ओम शांति। हाणे बाबा खे याद कंदासीं। मां आत्मा भ्रिकुटी जे विच में वेठी आहियां। निराकार बाप खे मां याद थी करां। हाणे मन में जेकी बि ॻाल्हियूं आहिनि सभु परमात्मा खे ॿुधाए करे मन बुद्धि सां हिकदमि ख़ाली थी वञो। हाणे मां आत्मा बाबा जा महावाक्य थी ॿुधां। ओम शांति। अॼु मीठा मीठा श्री बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मीठे मीठे बच्चे, मां जीव जी आत्माउनि जो बाप आहियां। तव्हांजे शरीर जो बाप न आहियां, तव्हांजी आत्मा जो बाप आहियां। मां हिन साधारण मनुष्य तन में आयो आहियां। इनखे इन जो नाम रखंदो आहियां ब्रह्मा। मां अची करे तव्हां ॿारनि खे पढ़ाईंदो आहियां। ब्रह्मा जे मुख द्वारा तव्हांखे ज्ञान ॿुधाईंदो आहे त तव्हां केरु थी विया? ब्रह्मा मुख वंशावली ब्राह्मण। मुख त खपे। भक्ति मार्ग में गौमुख जो गायन आहे, लेकिन असल में परमात्मा गांइ जे मुख द्वारा असांखे गंगा जल न पीआरदो आहे। परमात्मा ब्रह्मा जे तन में अची करे असांखे ब्रह्मा जे मुख द्वारा इहो ज्ञान जो जल पीआरदो आहे। अर्थात ज्ञान जो जल ॾींदो आहे, अर्थात ज्ञान ॾींदो आहे जंहिंसां असां पावन थी वेंदा आहियूं। आत्मा खे सम्झ अची वेंदी आहे न कि बुरायूं विकारनि खे छॾण सां मां पावन अर्थात शुद्ध थी वञमि। मूंखे भक्ति मार्ग में ॾाढो सॾु कंदा आहिनि, हे पतित पावन अच। ख़ासि भारतवासी, दुनिया पूरी आम सभी मूंखे सॾु कंदा आहिनि। भारत असुल पावन हुयो। हिन धरती ते पहिरियों देवी देवताउनि जा राज आया। हुन समय बाक़ी सभु धर्म जी आत्मायूं मथे परम धाम में हुयूं। बाप हाणे ॿारनि खे स्मृति थो ॾियारे कि तव्हां ही सत्य त्रेता में पाठ वॼाया आहियो। हाणे द्वापर कलयुग थियो आहे। द्वापर हाणे कलयुग जो अंत आहे। बाबा चवनि था द्वापर कलयुग में कलयुग बि बीती वियो, हाणे कलयुग जो बि अंत थी वियो आहे। हाणे वापसि का सत्य त्रेता अचे थो। ये स्मृति में रखिणो खपे कि सत्य त्रेता कीअं असां पार करे, द्वापर कलयुग पार करे हाणे कीअं असां सत्संग में वञण जे लाइ तयार था थियूं। इहो बि सम्झ हुजणी खपे कि सत्य त्रेता में कंहिं राज कयो। द्वापर में त अलॻि अलॻि जॻह जा अलॻि अलॻि राजा हुआ। कलयुग में त हाणे कोई राजा ई आहे न। काथे सत्युग में राजा ई घराना हुया, हाणे त कुझु न आहे। बाप वेही करे पंहिंजी रचना जे आदि मध्य अंत जो ज्ञान थो ॾे। तव्हांजी बुद्धि में इहो ज्ञान सदा हुजणो खपे। बाप जो ज्ञान ॾींदो आहे उहो ॿारनि खे ज़रूर घड़ी घड़ी यादि रखिणो आहे। जीअं स्कूल में पढ़ाई पढ़ंदा आहिनि त ॿार पाठ पको कंदा आहिनि न, ईअं ई बाबा जो असांखे ज्ञान थो ॾे। इहे असांखे घड़ी घड़ी पाण जे मन में इहो पाठ पको करणो आहे। बाप अची करे ॿारनि खे पाण जहिड़ो ठाहींदो आहे। परमात्मा में जेको ज्ञान आहे, उहे जेकी शक्तियूं आहिनि, जेका गुण आहिनि, उहे पाण खे ॾेई करे बाबा पाण जहिड़ो पाण खे ठाहिण आयो आहे। आत्मा त परमात्मा न थींदी आहे। आत्मा परमात्मा जी मत ते हली हली करे परमात्मा जहिड़ा गुण, संस्कार, शक्तियूं, ज्ञान पंहिंजे अंदरि धारण कंदी आहे त उहो परमात्मा जहिड़ी थींदी आहे। अर्थात जीअं परमात्मा में जीअं बि जो बि चीजूं आहिनि, जेका संस्कार, गुण, शक्ति आहिनि, ओड़ा असांजा थी वेंदा आहिनि। बाक़ी आत्मा परमात्मा न आहे, इहो चइण ग़लति आहे। माण्हू चवंदा आहिनि न आत्मा सो परमात्मा। असांजी आत्मा में असांजो पार्ट आहे, परमात्मा में पंहिंजो पार्ट आहे। आत्मा परमात्मा न थी सघंदी आहे, लेकिन आत्मा परमात्मा जी मत ते हली करे परमात्मा जहिड़ा गुण, संस्कार धारण करे सघंदी आहे। हाणे बाप चए थो मुंहिंजी तव्हां भक्ति मार्ग में ॾाढी महिमा कई, लेकिन जंहिंजी बि असां महिमा कंदा आहियूं, सम्झो कोई शरीर छॾियो त हुनजी महिमा कंदा आहियूं, फलानो ईअं कंदो हुयो, ईअं कंदो ईअं, त
अनुभव कयो आहे न फलाणे कीअं कीअं कंदो हुयो, हिन करे हुनजी महिमा ॻाईंदा आहियूं। त हीअं ई भगवान जी माण्हू भक्ति मार्ग में एॾी महिमा था करनि त ज़रूर हुन अहिड़ा ऊचा कर्म कया हूंदई। हुनखे चईंदा आहिनि तूं दुख हरता सुख करता है, तूं सभिनि खे पतितनि खे पावन ठाहिण वारो आहे, मुक्ति जीवन मुक्ति दाता आहे, तूं हिन कालनि जो काल महाकाल आहे। जेकी बि अलॻि अलॻि महिमा भक्ति मार्ग में अलॻि अलॻि धर्म वारा हुन निराकार जी करनि था त ज़रूर हुन अहिड़ो कर्म कॾहिं त कयो हूंदई न धरती ते अची करे। लेकिन भगवान खे त पंहिंजो शरीर ई न हूंदो आहे, ऐं भगवान त सिधे मथे रहंदो आहे, त कहिड़े समय उहो हेठि अची करे कंहिंमें अची करे पंहिंजा इहे कर्म असांखे करे करे ॾेखारींदो। त गायन बि आहे न, ब्रह्मा जे तन में भगवान ईंदो आहे, पूरी साधारण भक्ति मार्ग में गायन बि आहे, साधारण मनुष्य तन में भगवान ईंदो आहे। त बाबा चवनि था कि जॾहिं गायन आहे, कुझु कुझु अटे में नमक मिसल इहे ॻाल्हियूं लिखल आहिनि भक्ति मार्ग में कि भगवान हीअं हीअं ईंदो आहे, लेकिन सच्ची ॻाल्हि कहिड़ी आहे उनखे असांखे ॼाण। हीअं भगवान साधारण बूढ़े तन में ईंदो आहे, भगवान ब्रह्मा जे तन में अची करे नई सृष्टि जी स्थापना कंदो आहे, उहो ई असांखे बुद्धि दाता बुद्धि ॾियण वारो। इन ॻाल्हियुनि सां असां सम्झी सघंदा आहियूं कि भगवान हाणे कलयुग जे अंत में अची करे ई पंहिंजो कमु करे थो। अञा एॾो दुख त थी वियो आहे दुनिया में, माण्हुनि खे खाइण लाइ रोटी बि न आहे, पर वॾे माण्हुनि जे लाइ स्वर्ग आहे। लेकिन परमात्मा त सभिनि जो आहे न, परमात्मा त सभी धर्म वारी आत्माउनि जो आहे, चाहे उहो ग़रीब आहे चाहे अमीर आहे, चाहे कहिड़ो बि धर्म आहे, चाहे आतंकवादी आहिनि, हिक ॿिए खे मारनि था, हिक ॿिए सां जेकी बि आत्माऊं ग़लति कर्म थी करनि न, परमात्मा हुनजो बि बाप आहे। असां चऊं कहिड़ा पापी आहिनि, कहिड़ा पापी माण्हू आहिनि, कहिड़े पापी आत्माऊं आहिनि, कीअं था करनि, दया कोन अथनि, लेकिन परमात्मा हुननि जो बि बाप आहे। अॼु घर में अगरि ॿार ग़लति कमु कंदा त भले माउ पीउ चवनि तूं असांजो ॿार न आहे, लेकिन चइण में त ईंदो न फलाणे जो ॿार। लेकिन भगवान जा ॿार ठही करे माण्हू ग़लति कमु करनि था, परंतु परमात्मा थोड़ी थो चए कि तव्हां हीअं करो। ये त मनुष्य रावण था विकारनि जी बुरी संगति जे वश थी करे अहिड़ियूं कर्म करनि थियूं आत्माऊं। लेकिन परमात्मा चए थो कि हाणे त मां धरती ते आयो आहियां, मां त सभिनि जो बाप आहियां। त जॾहिं अहिड़ी आत्माऊं बुरी संस्कारनि जे वश मुंहिंजा ॿार थी विया आहिनि, उहे कंहिंजी बि नथा ॿुधनि, त हाणे दुनिया खे मां ख़तमु करणु आयो। हाणे इहो खेल ख़तमु। छो जी ॿार हिक ॿिए सां एॾो लड़ाई झगड़ा था करनि, ॿुधनि नथा, मूंखे त पंहिंजो शरीर आहे न, मां कीअं उन्हनि खे सम्झायां। त इन करे परमात्मा चए थो हाणे खेल ख़तमु, हाणे मां हिते पोइ नयो खेल शुरू करणु आयो। हिन दुनिया में जीवन ख़तमु न थींदो आहे। असां चऊं खेल ख़तमु मतिलबु ख़तमु न, परमात्मा चए थो तव्हां पंहिंजे मत ते ई न विकारनि जे वश एॾो कर्म करो था, त हाणे मां त तव्हांखे अहिड़ी दुनिया न ठाहे ॾई हुयमि न। मां त तव्हांखे अहिड़ी दुनिया न ठाहे ॾिनी हुई कि जंहिंमें तव्हां हीअं लड़ाई झगड़ा करो, बुरा कर्म करो। मां त तव्हांखे स्वर्ग जहिड़ी दुनिया ठाहे ॾई हुई। हाणे तव्हां हिक ॿिए सां लड़ो था, त हिन में मां हाणे हिन दुनिया खे ख़तमु करणु आयो आहियां, पोइ हिते वापसि खां ओड़ी ई दुनिया ठाहिणु आयो आहियां जो मुंहिंजे मर्यादा नियम जे, जो मुंहिंजी श्रीमत ते हलंदी। त परमात्मा जे मत आहे ही पवित्र रहो। परमात्मा चए थो काम क्रोध लोभ अहंकार जे वश थी करे कर्म न करो। भले माण्हू चवनि था कि भगवान जी सृष्टि ठाती अथई, विकार बिना दुनिया कीअं वधंदी, लेकिन बाबा चए थो मुंहिंजी दुनिया बि वधी हुई, स्वर्ग बि वधियो हुयो। स्वर्ग में बि
देवी देवताउनि जा ॿार हुया, लेकिन विकारनि जे वश थी करे उहे ॿार न पैदा कंदा हुया। स्वर्ग में भी गृहस्थी हुई, ॾिसजई न, देवी देवता मतलब देवी भी हुई देवता भी हुयो, स्त्री पुरुष ॿई हूंदा न। लक्ष्मी नारायण ॿ आहिनि त हुनजा ॿार भी हुया, लेकिन हुननि जी गृहस्थी कीअं हुई, जेकी हुननि खे परमात्मा शिक्षा ॾिनई कि तव्हांजी गृहस्थी निर्विकारी हुजे, सुख शांति संपत्ति संपन्न हुजे। उन्हनि परमात्मा खां शिक्षा वठी करे पंहिंजी गृहस्थ आश्रम ठातो न, पवित्र गृहस्थ आश्रम। त हुननि जी पूरी दुनिया भी वधी। सिर्फ़ हिकु लक्ष्मी नारायण थोड़ी हूंदो, हुनजी प्रजा दास दासियूं, हुनजा कपिड़ा काथां ईंदा, घर केरु ठाहींदा, चीज केरु ठाहींदा, सभु प्रकार जा माण्हू खपनि न राजाई में। त हुननि जी भी दुनिया हली न, मुंहिंजी मत ते हलिया। ये तव्हां हाणे रावण अर्थात विकारनि जी मत ते हलो त पोइ चओ था कि भॻवान थो चए ये विकारनि में वञो दुनिया खे वधायो। मां थोड़ी तो चवां विकारी सिस्टम सां दुनिया वधायो। मां त तव्हांखे निर्विकारी शक्तिशाली आत्मा ठाहिण आयो आहियां। आत्मा बल सां दुनिया वधे, आत्मिक बल सां असांजो परिवार संसार हले। इन करे परमात्मा घड़ी घड़ी असांखे चए थो स्वयं खे आत्मा सम्झो, मूंखे निराकार रूप में यादि करो। त मां तव्हांखे तव्हांजी आत्मा में शक्ति थो भरां, मां तव्हांजी आत्मा में सम्झ शक्तियूं गुण भरां थो, अगरि तव्हां मुंहिंजी मत ते हलंदव त। ऐं तव्हां पोइ हुन दुनिया में वञी करे पंहिंजो जीवन जीजो। हाणे परमात्मा हिन आसुरी संप्रदाय वारी दुनिया आहे, जेकी विकारनि संप्रदाय वारी दुनिया आहे, जेकी लड़ाई झगड़े भ्रष्टाचार वारी दुनिया आहे, जीअं माण्हू हाणे मत ते था हलनि, विकारी मत ते था हलनि। फलानो तव्हांजे लाइ ईअं थो चए, ईअं थो चए, अच्छा मुंहिंजे लाइ ईअं थो चए, मां बि हुनखे ईअं उल्टो सुल्टो ॿुधायांसि। तूं बि हुन तोखे मारे, तूं बि ईअं चए असां, तूं बि ईअं करे असां। हीअ कहिड़ी मत आहे? लड़ाई झगड़े वारी मत आहे न, विकारनि वारी मत आहे। विकारनि में क्रोध बि ईंदो आहे, काम क्रोध लोभ मोह ईर्ष्या द्वेष नफ़रत सभु ईंदो आहे न। त अहिड़ी मत ते सभु मनुष्य हिक ॿिए खे अहिड़ी मत था ॾियनि, त अहिड़ी मत ते त दुनिया ही अहिड़ी ठही वई आहे न। जॾहिं फलाना ईअं था करनि त मां छो न करां, फलाना अहिड़ा कपिड़ा पाइनि था त मां बि पायां, फलाने पंहिंजे ॿारनि खे ईअं थो करे त मां बि थो करां। त इन रीति परमात्मा चए थो हाणे मां जेकी मत थो ॾियां, जेकी आत्मायूं मुंहिंजी मत ते हलंदियूं, पंहिंजो स्वभाव संस्कार पंहिंजी गृहस्थी खे मुंहिंजी मत ते हलाईंदियूं, उहो वञी वेंदियूं स्वर्ग में। स्वर्ग हिते ई थींदो, जॾहिं ये दुनिया पूरी ख़तम थी वेंदी ऐं असां सभु आत्मायूं मथे परमधाम में हली वेंदासीं, तॾहिं जॾहिं हिन दुनिया जी साफ़ सफ़ाई थी वेंदी, जॾहिं हिते स्वर्ग जी स्थापना थी वेंदी, त हिते ई स्वर्ग जहिड़ी दुनिया हूंदी, हिते ई सुख शांति संपत्ति वारी दुनिया हूंदी। लेकिन मथां खां हुन दुनिया में कहिड़ी आत्मायूं ईंदियूं जेकी हाणे परमात्मा खे यादि थी करनि, परमात्मा खे पंहिंजे बाप सम्झी करे उनजी मत ते थी हलनि। उहो ई आत्मायूं सत्य त्रेता में मथां खां हेठि अची सघंदियूं आहिनि, बाक़ी कोई आत्मा लही न सघंदी। बाक़ी सभु धर्म वारी आत्मायूं, ॿियूं आत्मायूं जेके हाणे परमात्मा जी मत ते हली करे हिन विकारनि बुराइनि खे नथियूं छॾनि, त उहो कॾहिं ईंदियूं? द्वापर युग में ईंदियूं। द्वापर युग में त वरी खां विकारी सिस्टम शुरू थी वेंदो, वरी खां रावण अची वेंदो। त हाणे कहिड़ी दुनिया अचण वारी आहे? सतयुग त्रेता स्वर्ग। ऐं हुन दुनिया में कहिड़ो सिस्टम हलंदो जेको हाणे परमात्मा असांखे सिखाए थो। मतलब वो दुनिया में भल राज्य लक्ष्मी नारायण कंदा, भल वो दुनिया देवी देवताउनि जी हूंदी, लेकिन हुन दुनिया की स्थापना केरु थो करे? परमात्मा। हुन दुनिया में माण्हू कीअं रहंदा, छा खाईंदा, छा पाईंदा, कीअं पंहिंजो जीवन जींदा सुबुह खां राति ताईं, उहो केरु डिसाइड थो करे? परमात्मा। मतलब ठाहिण वारो उहो आहे। ऐं हुन दुनिया में सके कीअं रहणो आहे, कीअं छा करणो, सभु फाइनल उहो थो करे, लेकिन सिर्फ़ु रहण जे लाइ लक्ष्मी नारायण हूंदा, पालना हुते लक्ष्मी नारायण कंदा।
छो जो परमात्मा चए थो मूंखे त शरीर आहे न, मां कॾहिं बि शरीर न वठंदो। अगर परमात्मा सतयुग में अचे, छो जो परमात्मा जो स्थापन कियो वो धर्म आहे, हुनजी दुनिया आहे, त भई हुनखे बि अचणो खपेसि न। जे गुरु नानक देव सिख धर्म स्थापन कई त हाणे बि वो कंहिं न कंहिं रूप में पंहिंजे धर्म जी पालना करनि था। लेकिन परमात्मा पंहिंजो देवी देवता धर्म जी स्थापना कंदो आहे, लेकिन हुनजी पालना न कंदो आहे। ऐं स्थापना बि वो ब्रह्मा द्वारा कराईंदो आहे, मतलब वो करावन हार आहे। वो कॾहिं बि खुद न कंहिंखां कराईंदो आहे। जे ब्रह्मा खां हाणे स्थापना कराए तो देवी देवता धर्म जी, स्वर्ग जी, वो शंकर द्वारा परमात्मा, शंकर अर्थात वो आत्मा, शंकर कोई अहिड़ो देवता न आहे जेके जंहिंजे बिना कपिड़ा पातल नाग गले में हुजनि, अहिड़ो कोई देवता न हूंदो आहे। ये तो वो आत्मा हूंदी आहे। शंकर मतलब वो आत्मा जेकी पंहिंजे देह भान खे भुलिजी करे परमात्मा खे यादि करे हिन सृष्टि ते रही करे। त परमात्मा जी शक्ति हुन द्वारा पूरे विश्व में फैलजी आहे ऐं हिन विश्व में बुराइनि जी ख़तम थी वेंदी, बुराइनि जो अंत थी वेंदो, हुनखे असां विनाश चईंदा आहियूं। त बाबा चए थो शंकर जी तपस्या द्वारा विनाश थींदो आहे। तो शंकर बि मूंखे ई यादि कंदो आहे, अर्थात मां ही शंकर द्वारा कराईंदो आहे। ॿियो विष्णु अर्थात लक्ष्मी नारायण द्वारा पोइ सतयुग जी पालना थींदी, अर्थात देवी देवता धर्म जी पालना थींदी। हाणे सतयुग में बि हिकु ई लक्ष्मी नारायण न हूंदो, छो जो 1250 साल सतयुग हलंदो त हुनमें सिर्फ़ु हिकु ई लक्ष्य जो शरीर त छॾिणो आहे न। हिते त माण्हू जल्दी शरीर था छॾनि, सतयुग में त बस 150 साल आत्मा पंहिंजे शरीर खे हलाईंदी, लेकिन 150 साल बाद जॾहिं लक्ष्मी नारायण नंढो जॾहिं खां पैदा थींदो त 150 साल ताईं जॾहिं शरीर छॾंदो त हुन खां पोइ स्वर्ग जी पालना केरु कंदो, पोइ हुनजो ॿियो पुटु कंदुसि। ईअं हुनजा 8 पीढ़ियूं हलंदियूं आहिनि लक्ष्मी नारायण जी, भई हिकु वेठो, ॿियो वेठो, टियों वेठो, चोथों वेठो, हीअं 8 करे। पोइ त्रेता युग में राम सीता जो राज्य ईंदो, हुनमें हुननि जी 12 गद्दियूं वेंदियूं। पहिरियों राम सीता, पोइ हुनजा ॿार, इन रीति पूरा 2500 वर्ष 2500 साल हिन दुनिया में दुख, अशांति, भ्रष्टाचारी, बीमारी, रोइण कुछ भी न हूंदो, कोई प्रकार जो दुख कंहिंखे बि न हूंदो, न मनुष्य आत्माउनि खे, न जीव जंतु जानवर, न प्रकृति, कंहिंखे बि कहिड़े प्रकार जो दुख न आहे। अॼु माण्हू रोटी तो ठाहे, चाकू लॻी वियो, इन जो बि दुख, लेकिन सतयुग में हिन दुख खां बि परे आहे। त कहिड़े न कहिड़े रीति उते भाॼियूं वाॼियूं कटंदासीं, त गैस आदि ते रोटी आदि ठाहींदासीं, लेकिन कॾहिं गैस ते बि ठाहे था त हुनजी गरमाइश, गर्मी में असांखे दुख थींदी आहे, गर्मी थींदी आहे। उते त मौसम बि सदा ॿाहिरि ई हूंदो आहे, त रोटी ठाहिण जो बि कोई अहिड़ो सिस्टम हूंदो, उहो त हुते हली ॾिसंदासीं। बाबा चए थो लेकिन हुन दुनिया में वञण जे लाइ हाणे स्वयं खे लाइक़ त ठाहियो। जेको मां चवां थो हिन विकारनि खे, बुराइनि खे, पुराणी दुख वारी ॻाल्हियुनि खे छॾो। हाणे न ख़ुदि दुख ॾियो कंहिंखे, न दुख वठो। माण्हू चवनि था फलाणे मूंखे दुख ॾिनई, तव्हां छो वरितो? मां कुझु चइण न पियो चाहियां, लेकिन मुंहिंजो मुख मां इहे शब्द निकिरी। त बाबा चए थो हाणे पंहिंजी आत्मिक स्थिति में स्थित थी करे पंहिंजे मन खे, पंहिंजी बुद्धि खे, पंहिंजे संस्कारनि खे, पंहिंजी कर्मेंद्रियनि खे पंहिंजे कंट्रोल में रखो। असां चऊं था न मुंहिंजो मुंहुं, मुंहिंजो हथु, मुंहिंजा पेर तपनि था, मुंहिंजो हथु हली वियो, मुंहिंजे मुंहं मां इहे शब्द निकिरी वियो, मुंहिंजे कननि ॿुधियईं, मां अखियुनि सां ॾिठो आहे। त इहे मुंहिंजो चइण वारी केरु आहे? चऊं था मुंहिंजो मन, मुंहिंजी बुद्धि, मुंहिंजा संस्कार, मतलब मुंहिंजो जो चए तो उहो ॿियो कोई आहे न। असां चऊं था न मुंहिंजो घर आहे, मुंहिंजो धीअ, मुंहिंजा पुट, त मतलब मुंहिंजो चइण वारो तव्हां अलॻि आहियो, तव्हांजो घर, पुट, धीअ सभु अलॻि अथव। ईअं अंदरि वेठी केरु थी चए?
मुंहिंजो मुंहिंजो केरु थी करे? मुंहिंजो शरीर, मुंहिंजो मन, ये आत्मा थी चए। आत्मा थी चए कि मुंहिंजे अखियुनि ॾिठो, मां ॾिसण न पई चाहियां लेकिन अखियुनि ॾिसी वरितो, मां ॿुधण न पई चाहियां लेकिन कन में वो ॻाल्हि अची वई, हली वई, मां ॻाल्हि कुझु बि करण अहिड़ो न पई चाहियां लेकिन अलाए कीअं मुंहिंजे हथनि करे छॾियईं। त मतिलबु आत्मा खे पंहिंजी कर्म इंद्रिय जे मथां कंट्रोल न आहे, आत्मा खे पंहिंजी मन बुद्धि जे मथां कंट्रोल न आहे। आत्मा चए थी मुंहिंजो मन, चए थी मुंहिंजो मन, हाणे मुंहिंजे जे मथां त अधिकार हूंदो आहे न, ईअं कीअं तव्हांजो मन तव्हांजो ई चयो नथो मञे? मां मन खे एॾो सम्झायां थी लेकिन मन सम्झे ई नथो। हिन आत्मा खे शक्ति किथां मिलंदी कि वो पंहिंजे मन बुद्धि संस्कार पंहिंजी कर्मेंद्रिय खे पंहिंजे वश में करे हले? छो जो सत्युग में असां आत्माउनि जे इहे मन बुद्धि संस्कार ऐं कर्मेंद्रिय असांजे वश में हुई ऐं हिते न आहे, छो जी आत्मा में शक्ति न आहे। त ही शक्ति ॾियण वारो केरु आहे? परमात्मा। त बाबा चए थो कि हाणे स्वयं खे आत्मा सम्झियो, मूंखे निराकार रूप में यादि करो। त हिन सां तव्हांजी आत्मा में शक्ति भरंदी, उन सां तव्हांजो मन तव्हांजे वश में हलंदो। तव्हां मन खे चओ तूं हाणे हीअं सोच, बाबा चए थो ॾिसो माण्हू सभिनि खां ज्यादा शिकायत हूंदी आहे न माण्हुनि जी कि असां पाठ करूं था, भक्ति करूं था लेकिन मन हेॾे होॾे भटके थो। हाणे तव्हां ॿुधायो, तव्हां 24 घंटे में चलो जो समय सुम्हो था उन समय बि फालतू ॻाल्हियूं था सोचो, सॼो ॾींहुं तव्हां मन खे फालतू ई ॻाल्हियूं था ॾियो न, फलानो ईअं थो करे, फलानो ईअं थो करे, हीअं सॼो ॾींहुं त असां हुनखे इहे ई था सेखारियूं। पोइ हिकदमि हुनखे चऊं था कि हाणे हलो पाठ करूं, हाणे सॼो ॾींहुं त उहो ई रोटी थो खाए त हुन समय बि हुनखे उहो ई ॻाल्हियूं यादि ईंदियूं न। हाणे विच विच में बि परमात्मा खे यादि करो, ऐं जेको बि तव्हां भक्ति में कुझु पढ़ो करो था सिर्फ़ु मुख सां न चओ। ॾिसो कोई बि अॼुकल्ह माण्हू जो बि पढ़नि था उनजो अर्थ थोरी था सम्झनि, बसि एतिरे समय में मूंखे इहो पाठ इहो शब्द पूरो करिणो आहे बसि। लेकिन उहो त सिर्फ़ु तव्हांजे मुख चई न, जेकी बि माला आदि जपणी आहे हुन में उहो शब्द सिर्फ़ु तव्हांजे मुख ई थो चए न, हिन में मन थोरी कुझु वीचार थो करे, त मन में त उहे ई फालतू ॻाल्हियूं थी हलनि। त हाणे जेको बि तव्हां करो था हुनजो अर्थ कढो, मन खे चओ कि हाणे हिनजो अर्थ तूं कढ। हाणे जेको असां वाहिगुरु वाहिगुरु चऊं था, वाहिगुरु मतिलबु छा? वाहिगुरु केरु आहे, किथे रहंदो आहे, मुंहिंजो हुन सां छा संबंध आहे, वाहिगुरु चइण सां छा फ़ाइदो आहे, ये सभु अर्थ त ॿुधायो न मन खे, त सिर्फ़ु असांजो मुख थो चए। एतिरो एतिरो पाठ, एतिरी एतिरी मालायूं, एतिरा माण्हू जो बि करनि था उहो सिर्फ़ु मुख ई त चए थो, मन थोरी थो सम्झे हिन ॻाल्हियुनि खे। त मन भटकण कॾहिं बंदि थींदो? जॾहिं तव्हां हुनखे हुन ॻाल्हि जो अर्थ सम्झाईंदा, जॾहिं तव्हां मन खे ॿुधाईंदव वाहिगुरु केरु आहे, हुन सां मुंहिंजो पंहिंजो छा संबंध आहे, उहो किथे रहंदो आहे, हुन एॾा बार वाहिगुरु चइण सां छा थींदो, कहिड़ो दुख दूर थींदो, कीअं दुख दूर थींदो, जेका बि तव्हां पाठ आदि पढ़ो था हुनजो अर्थ मन खे ॿुधायो, सिर्फ़ु ईअं न कि हा बसि थोरी देरि में मूंखे एतिरो पूरो करिणो। त मन खे त तव्हां कमु ॾिनो ई न, त उहो आलतू फालतू जॻह घुमे थो ऐं तव्हां सिर्फ़ु अखियुनि खे ऐं मुख खे कमु ॾेई छॾियो, भई तूं अख ईअं ॾिस ऐं ईअं पढ़ंदी वञ, बसि 1 घंटे में तोखे इहो पूरो पाठ पढ़णो अथई। त अख ऐं मुख त बिज़ी रहिजी, मन त न रहियो न, मन खे त सम्झ खपे न। ॾिसो अॼु तव्हां ॻाल्हि था करो, कंहिंसां बि कोई ॻाल्हियूं था करो त कन सां ॿुधो था, मुख सां ॻाल्हायो था, लेकिन अंदरि तव्हांजे वीचार त हलनि था न। अच्छा फलाणे पोइ हीअं कयो नहीं, पोइ हीअं कयो नहीं, पोइ हीअं कयईं, अच्छा त इहे मन तव्हांजो सोचे थो हुन ॻाल्हि खे, छो जो हुनखे ॻाल्हि सम्झ में थी अचे। ऐं भक्ति में जेका माण्हू पढ़नि था करनि था उहो ॻाल्हियूं सम्झ में ई नथी अचनि। अॼु इहो त्योहार आहे, अॼु इहो त्योहार आहे, छो था करो? बसि करिणो आहे, न कंदासीं त पाप ईंदो बसि।
त ये देह भान में थी करे असां भक्ति पाठ पूजा पाठ व्रत त रखूं था, लेकिन असांजे मन खे हिन जो अर्थ न पतो आहे, इन करे मन आलतू फालतू ॻाल्हियूं थो सोचे। त हाणे मन खे सम्झ ॾियो, मन खे हुनजो अर्थ सम्झायो त तव्हांजो मन बि हेॾे होॾे न भटकंदो। अच्छा, मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी असां सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते वरदान आहे। हर कर्म रूपी बीज खे फलदायक ठाहिण लाइ योग्य शिक्षक ठहो। बाबा चवंदा आहिनि जो योग्य शिक्षक हूंदा आहिनि न, उहो पहिरियों जो बि ॻाल्हि हूंदा आहिनि पहिरियों ख़ुदि सिखंदा आहिनि। भई असां कंहिंखे सम्झायूं, चाहे ॿार खे कंहिंखे सम्झायूं था, त पहिरियों असां हुन ॻाल्हि खे सम्झूं। अॼु ॿार नल में खोलंदो, हथ धोईंदो त हुनजे पेरनि में हेठि त गीलो थी वेंदो न। असां हुनखे चऊं था गीलो छो थियो, तूं ध्यान सां करे। अरे तव्हां ख़ुदि बि करे ॾिसो त तव्हांजे पेर में पाणी ईंदो न। असां ॿिया ॿारनि खे नंढनि खे त तुरंत शिक्षायूं था ॾियूं, तूं हीअं छो कई, हीअं छो कई। पहिरियों तव्हां ख़ुदि हुन चीज़ खे अनुभव करे ॾिसो। ॿाहिरि जी दुनिया में छा छा थो थिए, असां त घर वेठा आहियूं, असांखे कुझु पतो ई न आहे, असां शिक्षायूं था ॾियूं ॿियनि खे। लेकिन ॿाहिरि हुन ॻाल्हि खे असां बि सम्झूं, हा ईअं थींदो, हीअं थियो हूंदो, ईअं थियो हूंदो, पोइ उहो सम्झी करे असांखे ॿियनि खे शिक्षा ॾियणी। सिर्फ़ु हीअं ई पंहिंजे हिसाब सां ई शिक्षा न ॾियणी आहे। नल खुलंदो त ॿार जा पेर गील थींदा न, तंहिंखां तव्हां बाल्टी रखो त पोइ पाणी बाल्टी में हली वेंदो त हुनजा पेर गीला न थी वेंदा। त हिन रीति जो योग्य शिक्षक हूंदो आहे न, उहो पहिरियों ख़ुदि हर ॻाल्हि खे सम्झंदो आहे ऐं सम्झी करे ख़ुदि पहिरियों धारण कंदो आहे, पोइ धारण करे पोइ ॿियनि खे सम्झाईंदो आहे। ऐं कर्म करे, कई माण्हू कर्म करे करे सिखंदा आहिनि। तव्हां हुनखे केतिरो बि सम्झायो उहो सम्झंदो न। अगरि तव्हां हुनखे उहा ॻाल्हि करे करे ॾेखारी न कि हीअं करण सां हीअं थींदो, त कई आत्मायूं हीअं सिखंदियूं आहिनि। ऐं बाबा चए थो जॾहिं बि कंहिंखे तव्हांखे शिक्षा ॾियणी आहे त सदा मन में शुभ भावना रखो, शुभ कामना रखो कि न जेको बि मां हिनखे शिक्षा ॾियां थी इहा आत्मा ज़रूरु सम्झंदी ऐं उहो ओड़ो सही कमु ज़रूरु कंदी। कुझु बि नेगेटिव व्यर्थ न सोचो कि मां त सम्झायसि अलाए कंदो अलाए न कंदो, कीअं कंदो न। इहो हिनजे लाइ सुठो आहे, मां अॼु शिक्षा ॾियां थी हिनखे, मां आत्मा परमात्मा जी यादि में रही करे उहो इहा आत्मा ज़रूरु सम्झंदी ऐं इहो ज़रूरु कंदी। त ज़रूरु हुन जेको बि तव्हां हुनखे सम्झियोसि था न, हिन जो फल ज़रूरु निकिरंदो। अगरि तव्हांजी शुभ भावना आहे त, तव्हांजी सुठी भावना आहे, सुठी कामना आहे त हुनजो फल ज़रूरु सुठो निकिरंदो आहे। थोरो इंतज़ारु करिणो पवंदो आहे। हाणे बीज बि बोऊं था तॾहिं हुन में पाणी घड़ी घड़ी पाणी विझो, पोइ धूप लॻे, पोइ धीरे धीरे वधंदो न, तॾहिं त फल ईंदा। असां चऊं न असांखे त हाणे ई खपे, न कोई बि, छो कि आत्माउनि जो संस्कार ठहियल हूंदा आहिनि, संस्कारनि खे परिवर्तन करण में समय लॻंदो। हिन करे पंहिंजी शुभ भावना शुभकामना जो रोज़ हुनखे पाणी ॾींदा रहो, धूप ॾींदा रहो, परमात्मा खे यादि करे हुन आत्मा खे शक्ति सम्झ ॾींदा रहो, त ज़रूरु उहो आत्मा जो उहो संस्कार ख़तमु ज़रूरु थींदो। स्लोगन आहे मन मना भव जी स्थिति में रहो त अलौकिक सुख व मन रस स्थिति जो अनुभव कंदा। अलौकिक सुख मतलब, ॾिसो लौकिक मतलब देहदारी हूंदो आहे, अलौकिक मतलब हिन देह खां परे वारो सुख। हिन देह खां परे वारो सुख कॾहिं मिली सघंदो आहे जॾहिं असां हिन देह भान खे छॾूं ऐं देह भान खे छॾे करे परमात्मा जी यादि में रहूं त असांखे उहो अलौकिक सुख ऐं मन जी स्थिति जो अनुभव थींदो आहे। अच्छा।